करायो, ज़ियारत पंहिंजी करायो, ज़ियारत पंहिंजी करायो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फ़लाह आख़िरत में आऊं आहियां इंजीनियर शफ़ी मोहम्मद लाखो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम, अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन किराम, अॼु जेको मुंहिंजो मौज़ू आहे उहो मां स्क्रीन ते ॾेखारियां पियो। हिकिड़ो काइनात जो फ़ोटो आहे। ज़मीन आसमान जेके मथे अल्लाह ताला जी सॼी काइनात आहे, उन जे कंहिं हिसे जो तस्वीर आहे। ऐं मथां जेका आयत आहे उन जो मां टाइटल आहे त अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, युसब्बिहु लिल्लाहि मा फ़िस समावात व मा फ़िल अर्द। माना त इन जी आहे त जेकी कुझु ज़मीन में अल्लाह सां हिन महिल ताईं क्रिएशन कई आहे, हर शइ अल्लाह जी तस्बीह करे थी। लेकिन हिते तस्बीह जो मतिलबु इहो नाहे त असां वांगुरु हथ में का तस्बीह खणी पढ़े थी, बल्कि इन जो मतिलबु आहे त अल्लाह ताला हिन काइनात में जंहिं शइ खे जेको फंक्शन ॾिनो आहे, उहा शइ पंहिंजे हुन फंक्शन खे पूरो करे थी। न हेॾे थी थिए न हेॾे थी। मिसलन ज़मीन जो फंक्शन छा आहे, उन खे अल्लाह ताला पहिरीं त ज़मीन खे 23 डिग्रीअ ते टिल्ट कयो आहे त जीअं ऊन्हारो ऐं सियारो थिए। वरी उन खे 1600 किलोमीटर फ़ी कलाक में इन खे फेराए पिए थो त जीअं ॾींहुं ऐं राति थिए। हाणे इहा ज़मीन अल्लाह जे इन फंक्शन ते हले पई थी, इहा उन जी तस्बीह आहे। सिजु जेको आहे, जेको ज़मीन खां जेतिरे फ़ासिले ते आहे, उन खे ओतिरो ई टेम्परेचर प्रोड्यूस करिणो आहे जेको ऊन्हारो आहे या सियारो पैदा करिणो आहे। त हर शइ जेका काइनात जी आहे उहा अल्लाह पाक जे उन फंक्शन खे बग़ैर चूं चरा जे अदा करे थी। इन खे तस्बीह चइबो आहे। तस्बीह जो मतिलबु आहे अल्लाह जो चवणु। हिकिड़ो माण्हू हथ सां तस्बीह पियो फेराए, पर अल्लाह जी क़ुर जी ॻाल्हि ई कोन पढ़े, न सम्झे त अल्लाह छा थो चए, न उन ते अमल करे, त इहा तस्बीह न आहे। तस्बीह आहे अल्लाह पाक जे हुकुमनि ते हलणु, इहो उन जी तस्बीह आहे। हाणे हीअ जेके अचे थी क़ुर शरीफ़ जी आयत, जंहिंजी मां तव्हांखे माना बि असां स्लाइडूं ठाहियूं आहिनि, सभु ॾेखारींदुसि। युसब्बिहु लिल्लाहि मा फ़िस समावात व मा फ़िल अर्द। जेको कुझु ज़मीन आसमान में आहे उहो अल्लाह जी तस्बीह करे थो, माना अल्लाह जे हुकुम ते पंहिंजो फंक्शन अदा करे रहियो आहे। अल मलिक, जेको अल्लाह साईं बादशाह आहे। अल क़ुद्दूस, पाक आहे, हुन में को ऐब कोन्हे। अल अज़ीज़, सख़्तु पावरफुल आहे, जेका हर शइ जेका उन पैदा कई उन्हनि खे ताक़त ई नाहे जो अल्लाह जे हुकुम जी इनहराफ़ी कनि, उहो अज़ीज़ आहे। वरी उन सां गॾु अल हकीम आहे, डिज़ाइनर आहे, सम्झी कमु थो करे, ॾाहप सां कमु थो करे, हिकमत सां कमु थो करे, त इहे सभु अल्लाह जूं ख़ूबियूं आहिनि। हाणे सुवाल थो पैदा थिए त इहे त शयूं अल्लाह जूं तस्बीह कनि थियूं, पर अल्लाह ताला चाहियो त मां अहिड़ी हिकिड़ी मख़लूक पैदा कयां जंहिंखे पंहिंजे हुकुमरानीअ जो ऑप्शन ॾियांसि, चाहे त करे चाहे त न करे। लेकिन हुन खे अल्लाह साईं इन आज़माइश जे लाइ ॿ शयूं पैदा कयूं, हिकिड़ो इंसान, ॿिया जिन। जिन उहे आहिनि जीअं असां वांगुरु इंसाननि वांगुरु, जेके मुस्लमान बि आहिनि, हिंदू बि आहिनि, काफ़र बि आहिनि, नेक बि आहिनि, सभु शइ आहे। जिन्हनि जो वरी हिकिड़ो ख़ासि ग्रुप आहे, पोइ हाणे उनखे जिन्हनि जो आलिम चओ छा चओ, जेको शैतान जो ग्रुप आहे, उन जो वरी पंहिंजो हिकिड़ो ग्रुप आहे। उहो जेको आहे सो थोरो एडवांस नेचर जो हो, त आदम अलैहिस्सलाम सां हुन दुश्मनी रखी, त अल्लाह ताला हिन इंसान खे एॾी याने इज़त छो ॾिनी आहे। इन मां वरी इन्हनि इंसाननि मां रसूल थींदा, जंहिंमें असां सभु जिन उन जा ताबे थींदासीं। तंहिं ते हुन साड़ कयो ऐं बहरहाल हुन अल्लाह साईं खे चयो त साईं न, मां को चपो कोन छॾियो आहे जो तुंहिंजी इबादत कई आहे, हिन खे तव्हां एॾी फज़ीलत ॾिनी आहे, ऐं मां अञा ख़ैरन मिनहू, मां हिन खां वधीक बहितर आहियां, मूंखे तव्हां बाहि मां पैदा कयो आहे, हिन खे मिटीअ मां पैदा कयो अथव। त अल्लाह ताला इते ॻाल्हि खे छॾियां थो मां, त अल्लाह ताला इंसान ऐं उन जिन जेके आहिनि उन्हनि खे पैदा कयो अथई सवाइ त जीअं हू इंसान अल्लाह ताला जी इबादत कनि। वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियाबुदून, त इहे इंसान ऐं इहे जिन
मुंहिंजी एज़ अ ऑप्शन तौरु नेकी कनि, मुंहिंजी तारीफ़ कनि, मुंहिंजे हुकुमनि ते हलनि, जेको क़ुर में मां हिनखे चवां थो डू एंड डोंट, हीअ कयो हीअ न कयो, इन खे सम्झी पंहिंजी ॿोलीअ में पढ़ी उन ते अमल कनि ऐं के न कनि, माना ॿ ग्रुप पैदा था थियनि। इहो अलाह ॾिसणु पियो चाहे त हीउ जेको मूं इंसानु ठाहियो आहे एॾो इंटेलिजेंट, जेको सोचे थो, काइनात ताईं ॾिसे थो, त ज़ाहिर आहे त जेकॾहिं हीउ थोरो बि सोच कंदो त मुंहिंजी कुदरत जे साम्हूं अची वेंदी। हाणे ॾिसो न, असांजे जिस्म में तक़रीबन 81 किलोमीटर रॻूं आहिनि, 81 किलोमीटर। हाणे माउ जे पेट में इहे सभई रॻूं ठहनि बि थियूं, उनजा पाण में कनेक्शन सभु कनेक्टेड आहिनि रॻूं। त अलाह जी एॾी वॾी कुदरत आहे त माण्हू त ॾिसी हैरान थींदो त वाह अलाह साईं, सुभान अलाह, छा तुंहिंजी कुदरत आहे। माउ खे न डॉक्टरी पढ़ियल आहे, न को डॉक्टरियाणी आहे, उनजे पेट में हिकिड़ी शइ पई थी ठहे, उन जूं रॻूं पई थियूं ठहनि, फिफड़ था ठहनि, वरी उनजा कनेक्शन पिया था लॻनि। त इहो अलाह असांखां ॾिसणु चाहे थो त छा ही मुंहिंजी कुदरत खे मञनि थियूं, छो त ॿियूं त शयूं रोबोट वांगुरु अलाह जे हुकुम में हलनि थियूं, पर इंसान खे ऐं जिन्ननि खे अलाह इन लाइ पैदा कया। सो चए थो वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, ऐं उन्हनि खे पंहिंजी इबादत लाइ यानी चवणु मञण लाइ पैदा कयो। जॾहिं आदम अलैहिस्सलाम खे अलाह साईं चवणु तूं ज़मीन ते वञु, त हू वाइड़ो थी वियो, चईं अलाह साईं हाणे हे जो मुंहिंजे पोयां शैतान लॻो आहे, मां हिते ई मूंखे जेको आहे सो कढायईं ऐं हाणे हेठि थो वञा त हू बि मूंसां हुनजो ग्रुप हेठि लहंदो। त अलाह साईं चएसि कुल नहबितू मिनहा जमिया, चए तव्हां हाणे हेठि वञो, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो, फ़इम्मा याती यन्नकुम मिन्नी हुदन, माना मां टाइम टू टाइम पंहिंजा इंस्ट्रक्शन्स तव्हां ॾे मोकिलींदुसि। माना हे क़ुर हर नबीअ खे कुझु न कुझु ॾिनई। हिंदुनि जो नबी जेको आहे नूह अलैहिस्सलाम आहे, उन जा बि सहीफ़ा हुआ, त चए थो वक़्त सां गॾु आऊं तव्हां ॾे हिदायत मोकिलींदो रहंदुसि हीअ वारी। फमन तबिया हुदाया, पोइ जेको हिन खे पढ़ी हिन मुताबिक़ अमल कंदो, फला ख़ौफ़ुन अलैहिम, त पोइ इन ते ख़ौफ़ न थींदो, शैतान जो ख़ौफ़ कढी छॾे, वला हुम यहज़नून, ऐं न वरी तकलीफ़ में पवंदो, गम में पवंदो, ऐं न को गमगीन थींदा। जेकॾहिं क़ुर खे पढ़ंदा, इन मुताबिक़ अमल कंदा, त शैतान खे ताक़त न आहे जो तव्हांखे कुझु करे सघे, ऐं तव्हां सुठी बहितरीनु हिते बि अहिड़ी ज़िंदगी गुज़ारींदव ॼण की तव्हां जन्नत में आहियो। हे जेको इंसान खे अलाह ताईं इन लाइ मोकिलियो। अॻिते अलाह फरमाए थो त या अय्युहन्नास क़द जाअकुम बुरहानुम मिन रब्बिकुम, चए थो अलाह ताला फरमाए थो मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे हिकिड़ो चिटो रस्तो मिलियल आहे, चिटो सनद मिलियल आहे, हे कंफर्म्ड। अलाह चए थो मुंहिंजी गुफ़्तगू आहे तव्हां सां। व अंज़लना इलैकुम नूरन मुबीना, ऐं इहो जेको तव्हां ॾे मूं क़ुर मोकिलियो आहे, इहो पधरो सोझरो आहे, रोशनी आहे, इहो नूर आहे, यानी हे क़ुर पाक सॼे काइनात जो नूर आहे। छो त हीअ अलाह जी गुफ़्तगू आहे, हुन जी गुफ़्तगू आहे जंहिं हिन सॼे सिस्टम खे क्रिएट कयो आहे, हे इन लाइ ई नूर आहे, बरकत क़ुर मां थिए थी। तंहिंजे करे चए थो त इज़ा तुलियत अलैहिम आयातुना ज़ादतुम ईमाना, जीअं जीअं तव्हां क़ुर माना सां सम्झी पढ़ंदव त अलाह छा थो चए, तव्हांजो ईमान वधंदो वेंदो, माना ईमान घटिजे बि थो वधिजे बि थो। त हीअ जेको अलाह ताला छा थो फरमाए त नूरन मुबीना, नूर माना रोशनी, नूर आहे, मुबीना माना चिटो सवलो, सम्झण में आसान ऐं चिटियूं आहे। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी पूरी ज़िंदगी हिन क़ुर खे पेश कयो, ऐं एतिरो क़ुर असरु करणु लॻो माण्हुनि ते जो काफ़ी तइदाद में क़ुर ॿुधी ॿुधी अरब आहे, हिन जी पंहिंजी ॿोली, मुस्लमान थियणु लॻा। इन्हीअ ते जेको सो काफ़रनि जेको सो पाण में फ़ैसिलो कयो, ला तस्मऊ लिहाज़ल क़ुर, हिन क़ुर खे असां न ॿुधूं, अलगौफ़ी, ऐं हिते तूतारियूं ऐं दुहल वॼायो त आवाज़ु न पहुचे, लअलकुम तग़लिबून, त तव्हांजी पीरी क़ाइमु रहे। छो त मके जा मुशरिक पीर आहे, इन्हनि जेके बुत रखिया आहे सभई वलीउल्लाह जी जा बुत हुआ, छो त क़बरूं वटि कोन हुयूं, माण्हुनि खे चवंदा त मरी त विया आहिनि, पर हिन बुतनि जे रस्ते हुननि ताईं जन्नत में आवाज़ु पहुयो। उन्हनि जो बि अक़ीदो त अलाह जा सभु वली जन्नत में आहिनि। मके जे मुशरिकनि जो बि अक़ीदो त अलाह जा सभु वली जन्नत में आहिनि, पर हीअ मूर्ति जेका आहे या जेको बुत ठाहे थऊं इहो उन्हनि ताईं आवाज़ थो पहुचाए। हिंदुनि जो बि इहो ई अक़ीदो आहे, हिंदुनि जूं बि जेके मूर्तियूं आहिनि सभु उन्हनि जे वलीउल्लाह जूं मूर्तियूं आहिनि, ऐं हू चवनि था त मूर्ति इज़ लाइक कम्यूनिकेशन इक्विपमेंट, तव्हां भली उन्हनि जो वञी ॾिसो, चवंदा हे कुझु कान थी करे, हे रुॻो उन ताईं आवाज़ थी पहुचाए। त तंहिं ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां तव्हांखे क़ुर ॾिनो आहे, पंहिंजी सुनत ॾसी आहे, हाणे जेकॾहिं मां हिन दुनिया मां छॾे वेंदुसि त पोइ छा कंदव? पोइ हदीस शरीफ़ में अचे थो काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरक़्त फ़ीकुम शैयन, ॿ शयूं छॾे थो वञा, लन तज़रू बअदहुमा, इन्हनि खे चंबिड़ी पवंदव, पोइ गुमराह न थींदो, किताब अल्लाह माना हीअ क़ुर पाक, व सुन्नती, ऐं मुंहिंजी सुनत, जेका अहादीस सही हदीसूं आहिनि, चई इन्हनि खे चंबिड़ी पवंदव, ऐं माण्हू तव्हांखे हूंदा जेके टंगुनि खां छिकींदा त तव्हां ॾंद विझिजो हिन ॿिन्ही शयुनि माना मज़बूतीअ सां पकिड़िजो त तव्हां गुमराह कोन थींदव। ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। ज़ियारत पंहिंजी करायो,
जी अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भली कार ॻाल्हि हले पई त अल्लाह ताला शैताननि सां मुक़ाबिलो असांखे करिणो आहे, पर उन जो हथियार क़ुर ऐं रसूल जी सुन्नत आहे। अल्लाह ताला चयो त हेठि वञो, पर मां तव्हांखे हिदायत मोकिलींदुसि, उन हर टाइम लाइ हिदायत उहा हूंदी। ज़बूर तौरेत इहे जेके हासे सभई पंहिंजे वक़्त जा हा, वरी जीअं जीअं ज़मानो तरक़ी कंदो तव्हांखे मोकिलियो। लेकिन हाणे ही क़ुर चेंज इन लाइ न थींदो जो हाणे इन जी एक्यूरेसी गारंटी आहे, यानी हाणे क़ुर जी केरु ज़ेर ज़बर तब्दील नथो करे सघे। ॿ रीज़न हा, शुरू में हाफ़िज़ ॾाढा हुआ, तंहिंजे करे ज़ेर ज़बर जी ग़लती बि कान कंदा, माना क़ुर चेंज न थींदो। ॿियनि क़ौमुनि पंहिंजा क़ुर चेंज करे छॾिया। ॿी ॻाल्हि त हाणे त डिजिटाइज़ थी वियो आहे, तंहिंजे करे हाणे त क़ुर काॾे बि कोन थो वञी सघे। तंहिंजे करे नए क़ुर जी ज़रूरत न आहे, तंहिंजे करे नए रसूल जी बि ज़रूरत कान्हे। हिन क़ुर जे मुहाबे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ातमुन नबी थी वियो, त हाणे हीअ अलाह जा इंस्ट्रक्शन चेंज कोन थींदा, तंहिंजे करे हाणे नबी जी ज़रूरत कान्हे। वरी बि तंहिंजे करे हाणे आहे असां ते त हिन क़ुर मां कहिड़ो फ़ाइदो था वठूं। हाणे हिते हिकिड़ो अलाह सां मिसाल थो ॾिए, चए थो मसलुल लज़ी हुमिलू तौरात सुम लम यहमिलूहा। माना हिकिड़नि माण्हुनि खे जंहिंखे क़ुर ॾिनो, हाणे सभु कंहिंजे घर में क़ुर पियो आहे न, लम यहमिलू माना इन जो हक़ु अदा कोन था कनि, न सम्झनि था, न को पढ़ंदा हूंदे अमल कनि था। पोइ अहिड़े क़ुर जो तव्हांजे घर में हुजण मां कहिड़ो फ़ाइदो। जो मिसाल कहिड़ो आहे त का मसल हिमार जीअं को गॾ हुजे, यहमिल असफ़ उनजे मथां सीपारा रखियल हुजनि या किताब, मिसाल तरह गॾ हुआ। हाणे ॾिसो इन जे मथां सम्झो त MBBS जा किताब रखियल आहिनि, डॉक्टर जा, फस्ट ईयर खां आख़िरी साल ताईं। हाणे हीअ मूंखे ॿुधाए त हिन गॾ खां केरु इलाजु कराईंदो या हिन खां सुई हणाईंदो, तव्हां चवंदो न हे गॾ आहे बाबा, हेॾा जो किताब, त मां तव्हां चवंदो साईं न पढ़िया ई कोन, जो गॾ रुगो खयो थो वञे। त हिन करे इंसान बि ईअं आहिनि, जेके क़ुर शरीफ़ तव्हांखे रब ॾिनो आहे, जेकॾहिं तव्हां उन खे सम्झंदव पढ़ंदव त तव्हांजो मिसाल थींदो अमल करण वारा। ऐं तंहिंजे करे अलाह फरमाए थो बेस मसल क़ौमिल लज़ीन कज़बू बि आयत लाइ, त चए थो बुछड़ो मिसाल अहिड़े ग्रुप माण्हुनि जो आहे, अहिड़नि माण्हुनि जो आहे जेके हिन आयत खे क़ुर खे सम्झनि ई कोन था, माना ॼण कूड़ो था सम्झनि त को अलाह सां ॻाल्हाए थो। वल्लाहु ला यहदिल क़ौम ज़ालिमीन। अहिड़नि ज़ालिमनि खे अलाह कीअं हिदायत ॾींदो। अंब अलाह जा खाऊं था, केला अलाह जा खाऊं, फारवा अलाह जा खाऊं, जंहिं मालिक जी शयूं असांखे मिठियूं मिठियूं पैदा करे उहे खावण महिल देरी कोन था कयूं, पर इहो मालूम नथा कयूं त अलाह असां सां ॻाल्हाए छा थो, इन जी असांखे परवाह ई कान्हे का। त पोइ अलाह फरमाए थो त इहे त ज़ालिम आहिनि, ज़ुल्म आहे, माना अलाह जो असीं हक़ु नथा अदा कयूं। अॻिते अचे थो त जॾहिं, ऐं हक़ीक़त में हीअ आहे कोर्स जो किताबु, हिन कोर्स जी किताब मां असांजो पेपर थो थिए, ऐं हिन कोर्स जे किताब में हर बालिग माण्हूअ जो पेपर हले पियो थो। हींअर तव्हांजूं मार्कूं तव्हांखे मिलनि पियूं थियूं। हाणे हिन कोर्स जे किताब खे तव्हां पढ़ियो ई कोन्हे त नतीजो फेल थींदव। हाणे माण्हू खे शैतान अहिड़ा हिकिड़ा पेट भरो ऐं जेब भरो अहिड़ा माण्हू ठाहिनि ॾाढनि वारा, जेके माण्हुनि खे चवनि तव्हां क़ुर जो तर्जुमो न कजो, छाकाणि त भली फेल थियो, बाबा तर्जुमो न कंदा त हे त वीचारा पास ई कोन थींदा। न न क़ुर तव्हां खां ॾुखियो आहे। जॾहिं की अलाह साईं क़ुर में 4 दफ़ा चयो आहे त लकर यसरल क़ुर ले ज़िक्र फ़िल हल में मुदकिर, त अलाह चए थो मां क़ुर खे सवलो कयो आहे, माना हीउ कोर्स सवलो आहे। हाणे मां विचां जेकॾहिं क़ुर खोले ऐं मां हिकिड़े विचां थो हितां खोलियां, हाणे 2 क़रार खे थो सॾु कयां मिसाल तौरु। अलाह ताला छा थो फरमाए त हाणे मां तर्जुमो थो ख़लफ़ मिन बादिहिम ख़लफ़ुन, चई इन जेके पोयां ॿियूं क़ौमूं आहियूं, अज़ाउ सलात निमाज़ कोन पढ़ियनि, वतबउ शहवात शहवात जे पोयां लॻा, फ़सौफ़ यलकून गैया ऐं वञी बुराइनि में पिया। हाणे माना मां अदा 2 क़रार मां तव्हांखे हिन क़ुर मां माना ॿुधाए, तोखे सम्झ में न आयो त मां छा थो चवां, या हितां विचां खोलियां थो। वरी चवनि था माण्हू काल इन रसूल कुमुल लज़ी उर्सिल इलैकुम लमजनून, चई माण्हू खे चवनि त हे अलाह जो रसूल जेका ॻाल्हियूं थो करे, चरनि वारियूं ॻाल्हियूं थो करे, ऐं पंहिंजो तंहिंजे करे जेको आहे सो छा इहो इन में तव्हांखे माना सम्झ में कोन थी अचे त अलाह त नबी साईं जे माण्हू में छा चवंदा। अलाह वरी फरमाए थो अल्लाहुल लज़ी ख़लक़कुम मिन ज़ैफ़िन, तव्हांखे बिल्कुलु नंढिड़ो कमज़ोर ॿारु पैदा कयईं, उन खां पोइ तव्हांखे आसिया ते ताक़त वारो कयईं, ऐं उन जी तव्हांखे नौजवान करे छॾियईं, बहादुर करे छॾियईं, वशीबतन वरी तव्हां पोढ़ा थी वियो। अलाह जेका शइ चाहे पैदा करे सघे थो। त ॿुधायो मुंहिंजा 2 क़रार भाउ, तोखे सिंधी बि कान, छा तोखे माना जी ख़बर न पई त अलाह छा थो चए। माना ही कोर्स जो किताबु सवलो आहे। मुंहिंजा 2 क़रार भाउ, तोखे जेकॾहिं सिंधी बि न पढ़ियल आहीं त हीउ क़ुर खणी, माना वारा क़ुर मिलनि था सिंधीअ में, पंहिंजे पुट खे चओ, भाउ खे चओ, नाने खे चओ, शाम जो चाचा हे तुर मूंखे सिंधीअ में पढ़ी ॿुधाए त मूंखे ख़बर पए त अलाह मूंखे छा थो चए, त मां पास त थियां न, मुंहिंजो कोर्स जो किताबु। लेकिन जेके माण्हू फेल था थियनि
उन जे लाइ अलाह जो रसूल छा थो डिक्लेयर करे क़यामत जे ॾींहं ते अनाउंसमेंट थो करे, चवे थो वकाल रसूल, अलाह जो पैगम्बर चवंदो या रबी, ए मुंहिंजा पालणहार, इन क़ौमित ख़ज़ू हाज़ल क़ुरान महजूरा, मुंहिंजी क़ौम हिन क़ुर खे छॾे ॾिनो। छॾे त कोन्हे ॾिनो, घर में त पियो आहे। छॾे ॾियण जो मतिलबु इन आहे जीअं गॾह जे मथां सीपारा रखणु, त तव्हां वटि आहे सही पर तव्हां इन मां फ़ाइदो कोन वरितो, इहो छॾणु इन खे आहे। ऐं पोइ जॾहिं उहे माण्हू जहन्नम में वेंदा त उते हिक ॿिए खे वञी चवंदा यार पेपर में त फेल थिया, कहिड़े सब्जेक्ट में फेल थिए, बसि हिकिड़ी ॻाल्हि था कनि, कहिड़ी क़ुर में एडवांस में चए थो लक़द अज़लनी अन ज़िक्र बाद जानी, यानी शैतान हिन क़ुर खां मूंखे गुमराह करे छॾियो, वेझो न कयो जॾहिं की मूं वटि मौजूदु हो। लक़द अज़लनी अन ज़िक्र, ज़िक्र क़ुर जो नालो आहे, त मूंखे बेशक जॾहिं मूं वटि नसीहत आई, क़ुर आयो, तंहिं पुॼाणा हुन मूंखे गुमराह कयो। ऐं केरु हो इंसानु, कंहिं गुमराह कयो, वकान शैतान लिल इंसान ख़ज़ूला, ऐं शैतान माण्हुनि खे वक़्त ते दगा ॾींदड़ आहे, वॾी दगा ॾेई वियो त असांखे क़ुर पढ़णु कोन ॾिनई, माना करणु कोन ॾिनई। तंहिंजे करे अलाह तो यादि रखो, खाओ था मुंहिंजो, अंब मुंहिंजा, पाणी मुंहिंजो, औलाद मां ॾिनो तमाम। वल्लज़ीन कफ़रू, पहिरीं त उहो ग्रुप जेको चए थो अलाह आहे ई कोन। वल्लज़ीन कज़बू, या ॿियो ग्रुप जेको हिन क़ुर खे सम्झनि था त मुंहिंजे लाइ अहम कोन्हे, हिन मां मुंहिंजो पेपर चई कोन थो, कज़बू इहो आहे बि आयात न हिन आयतुनि खे, उलाइक असाबुन्नार, 100% इहे जहन्नम में वेंदा, हुम फ़िया ख़ालिदून, सज़ा आहे त हमेशह रहंदा, फेल्यूअर जी सज़ा जहन्नम आहे। तंहिंजे करे अलाह साईं इन्हनि ठगनि खे रोकण जे लाइ 4 दफ़ा हिकिड़ी आयत 4 दफ़ा हिकिड़ी सूरत में रिपीट कई अथई, 4 दफ़ा। छा आहे? लक़द यस्सरनल क़ुरान लिज़िक्र फ़िल हल में मुद्दकिर, माना क़ुर आसान आहे, कोर्स जो किताब आसान आहे, कोई सम्झण वारो या पढ़ण वारो, कहिड़ी बि तुंहिंजी लेवल आहे, पढ़ियल आहीं अणपढ़ियल आहीं, तूं क़ुर में तुंहिंजी लेवल ताईं सवलो आहे, न त हाणे त अलाह ते ॾोह पइजी वेंदो न। माना जेकॾहिं मां तव्हांखे इंटर जी केमिस्ट्री जो किताब मां 8 जे ॿारनि खे पेपर ॾियां त सभु फेल थींदा, ॾोह कंहिं ते पवंदो? मूं ते। अड़े चरियो आहीं छा तूं, तो ए लेवल जी केमिस्ट्री 8 जे ॿारनि खे ॾिनी आहे? पोइ अलाह ताला जेकॾहिं अहिड़ो क़ुर खे मुश्किल करे जेके मौलवी असांखे चवनि था, पोइ त ॾोही त अलाह थींदो न, असां त कोन थींदासीं। इहा ॻाल्हि आहे। त चए थो लक़द यस्सरनल क़ुरान लिज़िक्र फ़िल हल में मुद्दकिर, असां क़ुर खे आसान कयो आहे। हिते ज़िक्र जो मतिलबु आहे सम्झण वास्ते, अमल करण वास्ते। त आहे केरु सम्झण वारो? 4 दफ़ा। सूरतुल कमर आयत 17, सूरतुल कमर आयत 22 में बि साॻी आयत, सूरतुल कमर आयत 32 में बि साॻी आयत, सूरतुल कमर आयत पंहिंजो 40, बेशक क़ुर खे नसीहत वठण लाइ आसान कयो अथऊं, पोइ को आहे नसीहत वठण वारो। बाक़ी अलाह फरमाए थो त बाक़ी तव्हां दुनिया में ऐश कयो था, घुमो था, फिरो था, बीमार थियो त आगा खान भॼो था, त अलाह थो चए कुल उन्हनि खे चई छॾ, इनल मौतल लज़ी तुफ़िरून मिनहू, हे जो मौत जे ड्रिज खां वठी था भॼो, इलाज करायो था, कराइणु खपे, मां कोन थो न करायो, पर जेको असांजी ज़िंदगी जो मक़सदु आहे त बसि मरूं न। फ इनहू मुलाक़ीकुम, चए थो इहो मौत तव्हां सां ज़रूरु मुलाक़ात कंदो। सुम तुरदून इला आलिमुल ग़ैब व शहादत, पोइ तव्हां अहिड़ी हस्तीअ ॾे वापसि ईंदव जेका ॻुझ ॼाणंदड़ आहे ऐं ज़ाहिर खे बि ॾिसे थी, ऐं पोइ फ़युनब्बिउकुम बिमा कुंतुम तामलून, ऐं जेकी दुनिया में कंदव उहो तव्हांखे सॼो रिकॉर्ड ॾेखारींदो पंहिंजो। तंहिंजे करे अलाह फरमाए थो त हीउ जुमे जो ॾींहुं आहे त मां हिकिड़ी आयत आंदी आहे, चए थो या अय्युहल्लज़ीन आमनू इज़ा नूदिया लिस्सलात मिन यौमिल जुमा, चए थो जेकॾहिं जुमे जी अज़ान अची वञे ऐं फ़र्ज़ नमाज़ का बि अज़ान अची वञे, फसऊ इला ज़िक्रिल्लाह, त अलाह जे ज़िक्र जी तरफ़ डोड़ कयो, जेको आहे त करण ॾांहुं डोड़ो ऐं वापारु छॾियो, जेकॾहिं ॼाणंदा आहियो त अव्हां लाइ भलो आहे। ज़ालिक ख़ैरुन लकुम, अलाह चयो दुकान बंदि कयो, गाॾा बंदि करे मथां कपिड़ो ॾेई वञी निमाज़ पढ़ो, इहो तव्हांजो बहितर आहे, छो त रिज़्क़ ॾियण वारो त अलाह आहे। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे अला कुल्लु रजुलिन मुस्लिमिन फ़ी कुल्लि सबअतिन अय्यामिन गुस्लुन यौम, त 7 ॾींहंनि में हिकिड़ो ॾींहुं गुस्ल करणु ज़रूरी आहे, उहो यौमुल जुमा, और ख़ासि तौर जुमे जे ॾींहं ते उहो गुस्ल कंदा कयो। हाणे बाक़ी फ़ैज़ा कुज़ियत सलात, निमाज़ जो जॾहिं सलाम फेरिजी वञे, फंतशिरू फ़िल अर्द, पोइ वञी घुमो फिरो ज़मीन में, टड़ी पखिड़िजी वञो, वक़्तगू मिन फ़ज़लिल्लाह, अलाह जो फ़ज़ुल कयो, दुकान हलायो, गाॾा हलायो, नौकिरी कयो, वज़्कुरुल्लाह कसीरा, बाक़ी हर वक़्तु अलाह जो ज़िक्र हले। ऐं लअल्लकुम तुफ़्लिहून, तव्हांखे जेकॾहिं फ़ाइदो वठिणो आहे अलाह जी ज़ात मां, काइनात जे मां, त मना बि छुटो, तव्हांखे फलाह पवे। लेकिन के माण्हू जेको आहिनि से अलाह फरमाए थो ख़लक़ समावात वल अर्द बिल हक़,
अलाह चए थो हीअ जेका ज़मीन मूं आसमान जी डिज़ाइन कई आहे न, इहा परफेक्ट डिज़ाइन आहे। इन जो हर शइ जो को न को पर्पज़ आहे। का बि आसमान ऐं काइनात में शइ विदाउट पर्पज़ न आहे का। चंड ॾिनो अथई, इन सां असां तारीख़ूं ॾिसूं था। चंड जे करे हल्की राति जो रोशनी थी वञे। ऐं पोइ वरी चए थो वसवरकुम व अहसन सुवरकुम, चए थो त पोइ वरी मां हर शइ पैदा कई आहे, पर चए थो तो इंसान तोखे मां सुहिणी शिकिल सभिनी खां वधीक ॾिनी आहे। हे तव्हां ॾिसो, हे अलाह इंसान न वणु हिन जहिड़ो आहे, न पथर हिन जहिड़ो आहे, न चंड हिन जहिड़ो आहे, न सिज हिन जहिड़ो आहे, न तारो, न गैलेक्सी, अहिड़ियूं शिकिलियूं। चए थो मूं तव्हांखे सुहिणो सभिनी। माना अलाह असांजो दोस्त आहे, अलाह असांखे पसंदि करे थो। अलाह जो असां ॾे ध्यानु वधीक आहे ॿियनि शयुनि जे मुक़ाबले में। सिर्फ़ु असांखे अलाह जो ध्यानु छिकाइणो आहे। ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। जी अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भली कार। हाणे अचूं था थर्ड फेज़ में। रब साईं फरमाए थो त बिस्मिल्लाह रहमान रहीम, यालम माना हू ॼाणे थो, माना हुन वटि सॼी इंफॉर्मेशन आहे, हुई ऐं हूंदसि। माफ़िस समावात वल अर्द, जेको कुझु ज़मीन आसमान में थिए थो। पोइ यालम मां तुसिरून व मां तुलिनून, ऐं तव्हांजे बारे में अलाह थो चए जेका शइ तव्हां लिकायो था। तव्हांजी ज़ाल खे बि ख़बर कान थी पए, तव्हांजे साहब खे बि ख़बर कान थी पए, मुआशिरे ख़बर, जेको लिकायो था उहो बि नोट आहे, हुन ख़बर आहे। व मां तुलून, जेका शइ ज़ाहिर कयो था। वल्लाहु अलीम बिज़ाति सुदूर, बल्कि अलाह सीननि में जेके ख़्याल पैदा थियनि था, उहा मशीन बि अलाह पाण ठाही आहे। तंहिं करे उहा मशीन बि अलाह उनजी उहा पढ़ी थो वठे त तव्हां दिलि में छा वेठा सोचो। हाणे अलाह ताला तव्हांखे थो चए तव्हां साह जे रग खां मां तव्हांखे वेझो आहियां। त पोइ ॿुधायो हिकिड़ो कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे त हीअ ज़मीन आसमान प्रॉपर्टी कंहिंजी आहे? अलाह साईं जी। त पोइ जेकॾहिं हू असांखे एतिरो वेझो आहे जो असांजो अर्ज़ु ऐं असांजी दरख़्वास्त ॿुधे थो, चाहे ज़बान सां न चऊं, दिलि में बि सोचूं था, त पोइ असांजो कमु आहे त कंहिं ॿिए दर ते वञूं, उन्हीअ खां न घुरूं जंहिंजी प्रॉपर्टी आहे ऐं जंहिंजी गारंटी आहे त असांजी ॻाल्हि ॿुधे थो। तंहिंजे करे अलाह साईं चए थो त पहिरीं ॻाल्हि तव्हांखे जो मूं पैदा कयो आहे त मूंखे एप्रीशिएट कयो, मूंखे चओ वाह अलाह साईं, वाह वाह अलाह साईं। अलाह नूर समावात वर सुभान अलाह व बिहम्दिही, अलाह साईं तुंहिंजी वॾी तारीफ़ आहे, कीअं तो कमु कयो आहे। असां इंसान आहियूं, तो असांखे साइंटिफिक इल्मु ॾिनो आहे, अक़ुलु ॾिनो आहे, असां सम्झूं था त वाह जो कमु पियो थिए। इहा इबादत आहे अलाह साईं जी। त अलाह फरमाए थो काल रब्बुकुम उदूनी अस्तजिब लकुम, मूंखां घुरो मां तव्हांजो कमु कंदुसि। इन लज़ीन यस्तकबिरून अन इबादती, बाक़ी जेके सम्झनि था त मां पंहिंजे इल्म जे ज़ोर ते थो कमायां, मुंहिंजो ख़ानदान ऊचो आहे, मुंहिंजी माउ ऊची, मुंहिंजो पीउ ऊचो आहे, इहो तकबुर आहे। जेको माण्हू मूंखां सॾण खां, मुंहिंजे आॾो झुकण खां, मुंहिंजी तारीफ़ करण खां तकबुर करे ऐं त पोइ सयदखुलून जहनम दाख़िरीन, त पोइ इहे जहनम त वेंदो, पर वॾे में वधि बेइज़ती करे मोकिलींदोसांनि। अहिड़ी का हुन सां कंदो बेइज़ती जो सभु माण्हू खिली खिली किरी पवंदा, माइट मिट ॾिसंदसि त हीअ जहनम में अहिड़ा पादर कीअं हिनखे हणंदा वठियो था अचनि। तंहिंजे करे घुरणु, अलाह खां पुकारणु असल में वॾे में वॾी इबादत इहा आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दुआ मुख़ुल इबादा, माना दुआ सॼे इबादत जो मग़ज़ु घुरणु आहे। हाणे जेकॾहिं तव्हां अलाह खां नथा घुरो, इन जे जाइ ते कंहिं ॿी हस्ती खां घुरो था, त पोइ तव्हांजूं निमाज़ूं बि उन लाइ, त रोज़ा बि उन लाइ, त सभु कुझु उन लाइ जंहिंखां घुरो था। ऐं जे अलाह खां घुरो था त पोइ तव्हांजा रोज़ा बि अलाह लाइ, निमाज़ूं बि अलाह लाइ, त क़ुर पढ़णु बि अलाह लाइ। हज़रत अनस बिन मालिक फरमाए थो त रसूल सल्लम ने इरशाद फरमाया दुआ इबादत का मग़ज़ है। हाणे तंहिंजे करे रब फरमाए थो फला तद, न घुरो दुआ मां अलाह, अलाह सां गॾु इलाहन आख़िर कंहिं बि शख़्सियत खां न घुरो, अलाह सां गॾु कंहिंखां बि न घुरो। हा, आम्हूं साम्हूं शख़्सियत आहे त हिक ॿिए सां ताउन करिणो आहे। माउ खां पाणी मानी घुरबी, पर जे माउ गुज़ारे वई आहे ऐं वेही खट चए अमां मानी ॾे, अमां मानी ॾे, अमां मानी ॾे, त इहो कोन्ह थींदो। ऐं जेकॾहिं चए थो त तव्हां अलाह ॾे, अलाह इहो क्रेडिट ॿिए खे ॾींदव, फ़तकून मिनल मुअज़्ज़िबीन, त पोइ मां तव्हांखे अज़ाब ॾींदुसि। वरी शयूं मुंहिंजूं, तव्हां वरी थोरो ॿिए जो मञो। ऐं चए थो त जेके माण्हू न आहिनि हिन दुनिया में,
इन तदऊहुम जे उन्हनि खे था पुकारियो ला यस्मऊं दुआकुम तव्हांजो सॾु तो ताईं पहुचंदो कोन। हिंदुनि ते जेको मूर्तियूं लॻायूं आहिनि चवंदा इहा आहे मोबाइल, चवंदा जंहिं शख़्सियत जी बुज़ुर्ग जी मूर्ति आहे उन ते इहा मोबाइल उते जन्नत में आवाज़ थी पहुचाए भॻवान वटि। लेकिन चए थो त तंहिंजे करे ॿुधनि कोन था वलो सम्यूं, पर फ़र्ज़ु करो हिंदू सचा आहिनि ऐं वाक़ई उहा मोबाइल उन ते आवाज़ु पहुचाए थी त चए थो जेकॾहिं ॿुधनि बि सही मस्त जाबू लकुम उहो तव्हांजो कमु इन लाइ न कंदा जी प्रॉपर्टी आहे ई कान, हुनजे हथ में का शइ कान्हे, पे त ॿुधनि ई कोन था। पर जेकॾहिं मिसाल तौरु हाणे हिंदू केतिरा अरब आहिनि न, उन्हनि जो अक़ीदो आहे त न हीअ जेके असां बुत रखिया आहिनि मूर्तियूं इहे आवाज़ु पहुचाइनि थियूं उन्हनि खे। त अलाह चए थो वलो समय फ़र्ज़ु करो जेकॾहिं इहे सचा आहिनि त कूड़ा, पर हिकिड़ो अलाह फ़र्ज़ु थो करे जेकॾहिं सचा आहिनि मस्त जाबू लखूं त इहे तव्हांजो कमु ई कोन कंदा, बल्कि इहे अलाह जा वलियुनि जो एॾो ऊचो शान आहे। उहो यौमल क़ियामत यकफ़ुरून बि शिरकुकुम, तव्हां जॾहिं शिरक जो इनकार करे तव्हांखे थुकूं हणंदा त भणा चरिया थिया हो छा। ऐं अलाह चए थो वला युनब्बिउका मिस्लु ख़बीर, इहे अंदर जूं ख़बरूं सीक्रेट ख़बरूं अलाह चए थो मूंखां सवाइ तव्हांखे केरु ॿुधाईंदो। तंहिंजे करे शाह लतीफ़ छा थो चए, चए थो मुले मुठो माउ, माना पिटे तोखे पंहिंजी माउ मुला जो ॾोकण जे करे माण्हुनि खे जेको आहे गुमराह थो करी, जीअं पितो फिथो पेट में सुञाणे अलाह टुॿी ॾिनऊं धूड़ में। अड़े बाबा वञी को धंधो कयो न, तव्हां वेही माण्हुनि खे गुमराह करे चंदा था वठो ऐं पेतिनि में पैसा था विझायो, इन खां त बहितर आहे त तव्हां जेको आहे सो वञी को कोॾर हणो, को कमु कयो, सुञाणे अलाह टुॿी ॾिनऊं धूड़ में। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस पाक आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हयात हूंदा हुआ त साहबा जॾहिं ॾुकर थींदो मींहुं न वसंदो चवंदा हलो साईं हलो हलो मैदान ते ॿाहिरि हली ऐं अलाह खां दुआ घुरो, तव्हांजी दुआ क़बूल थी पवे। इन अलाह जे जेरनि बुज़ुर्गनि खां दुआ घुराए सघिजे थी साईं मुंहिंजे लाइ दुआ घुरो। पर पोइ जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया मां वफ़ात करे वियो त वरी जो ॾुकर पियो त साहबा छा कयो, वञी चऊं त या अलाह जा रसूल असांखे मींहुं न, ॿुधो ॻाल्हि चए थो त काल्ह हिते जेको हदीस शरीफ़ मां अॻियां शुरू थो कयां त अन उमर बिन ख़िताब रज़ी अल्लाह अन्हु कान इज़ा कहतू, इन जी माना आहे त जॾहिं बि ॾुकर पवंदो त उहे जेको आहे सो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खे चवंदा हुआ। पर जॾहिं रसूल हिन दुनिया मां वफ़ात करे वियो त पोइ उनजे चाचे अब्बास बिन अब्दुल मुतलब खे वठी विया त चवणु लॻा त असां नबी साईं जी ज़िंदगीअ में उन खां दुआ कराईंदासीं, हाणे उहो हलियो वियो आहे त असां नबीअ जे चाचे जे वास्तो अलाह खे बि चऊं था तूं हली दुआ घुर, पोइ हुन वञी दुआ घुरी त मींहुं वसियो। हाणे इहो अक़ीदो आहे न त सहाबा रज़ी अलाह ताला अन्हुम था चई पिया सघनि त अलाह नबी साईं तूं हाणे गुज़ारियो आहीं तॾहिं बि वेठो आहीं असांखे मींहुं वसर, न वञी चाचे खे वठी विया जेको मौजूदु हो। तंहिंजे करे अलाह फरमाए थो उहे यर्ज़कू मिन हैसु ला यहतसिब वमन यतवक्कल अल्लाह फहु हस्बु, जेतिरो तव्हां अलाह ते भरोसो कंदव अलाह बि तव्हां सां ओतिरी विख खणंदो। इन अलाह बालिग़ अमरी, अलाह वटि एॾो पावर आहे जो जेको फ़ैसिलो करे थो उहो इम्प्लीमेंट करे वेंदो। ऐं अलाह अॻिते फरमाए थो शाह लतीफ़ थो चए सभई सुभान जे कर हवाले कम थी तहक़ीक़ तस्लीम में लाहे गम वहम कादर साण कर्म हासिल कर हाजतूं सभु हाजतूं अलाह खां घुर। ऐं हिन वक़्तु हुनजे छा हालति लॻी पई आहे हुनजे क़बर मुबारक ते, चुमचुमा चटचटा। ऐं जॾहिं की पाण उहो चई वियो आहे त कादर साण कर्म हासिल करे हाजतूं पंहिंजूं हाजतूं अलाह खां घुर। वरी अलाह ताला उफ़िन लकुम चए थो त माण्हू सुधरनि ई कोन था, उफ़िन लकुम माना तव्हांजे मथां उफ़ आहे, हैफ़ आहे तव्हांखे। वली मां ताबुदून बिदून लाइ मुड़ो ई कोन था अलाह खां सवाइ ॿियनि खे पिया था सॼो, अफ़ला तैकुलून माना तव्हां बेवकुल आहियो, चरिया हो। क़ुर तव्हांखे मना थो करे, अलाह चए मां तव्हांखे मना थो कयां पर कम वरी साॻा चरियनि पोइ तव्हांखे उफ़ आहे तव्हांजे मथां। शाह लतीफ़ छा थो चवे, चए थो ॾाता वारा ॾुख कया पाणा मथे मंगणे, मूं दर छॾियो मंगणा मङी कोह ॿिया, तॾहिं तो पिया विचा विला ॾींहड़ा, तॾहिं त तूं मुसीबतुनि में कर्ज़ माफ़ ख़तमु कोन था थियनि, बीमारियूं ख़तमु सिरक जे करे ॾातार ॾुख थो करे मंगणा त तूं रब खां कोन थो घुरी, रब खे छॾे ॿियनि दरनि तां वञी थो पिनी, जिन जो जेकॾहिं अलाह जो वॾीअ जी क़बर आहे त उहो त जन्नत में वेठो आहे, हिते त कुझु कोन्हे जो कोन्हे। शहीद बि अलाह वटि वेठा आहिनि अर्श ते, ऐं कॾहिं कॾहिं अलाह शहीदनि खां पुछे थो हल तश्तहून शैया का शइ खपेव त चवंदा न साईं सभु कुझु आहे। जॾहिं टियों दफ़ो पुछे थो त चवनि था त नुरीद चवनि था असां चाहियूं था अन तुरद अरवाहना फी अजसाना, असांजे रूहनि खे वापसि हिन क़बर जिस्म में मोकिल त असां उथी वरी शहीद थियूं। त अलाह चए थो इन्नी क़द क़ज़ईत अन्नहुम ला यरजून, अलाह चए थो मुंहिंजी फ़ैसिलो थियल आहे हिन क़बर में मरण खां पोइ कंहिंजो रूह न ईंदो, कंहिंजो रूह न ईंदो जेसिताईं मां क़यामत न कंदुसि ऐं जिस्म न ठाहींदुसि। तॾहिं ख़्याल थी वियो थो चए। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो
त क़यामत जे वुजूह यौम इज़िन, हाणे माना थो कयां केतिरा ई मुंहं उन ॾींहुं रोशन हूंदा, क़यामत जे कब्रुनि मां उथण वारा खिलंदड़ हूंदा, ख़ुशि हूंदा, केतिरा ई मुंहं हूंदा जंहिंजे उन ॾींहुं रही पियल हूंदी, जिन खे कारह वेढ़े वेंदी। उहे केरु आहिनि? उहे ई मुनकर बदकार आहिनि। आख़िर में शाह जो हीउ शेर चई ख़तमु थो कयां, चए थो फ़ानी फ़ानी दुनिया दम न हिकिड़ो, लटे लोढ़ लतुनि सी जोड़ींदई, जानी तुंहिंजा पुट तुंहिंजा मामा तुंहिंजा चाचा तोखे क़बर में पूरींदा, कोॾर ऐं कानी आहे सिर सभु कंहिं, मरणो सभिनी कया। सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।